नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवांखे इस्लामाबाद खां ख़बर ॾींदा रहूं त साल 2019 जे 6 महीननि में पेट्रोल जूं क़ीमतूं वधियूं ऐं 5 महीननि में घटि थियूं, जॾहिं त 2 महीना अघनि खे मुस्तहकम रखियो वियो। साल 2019 में 6 भेरा इज़ाफ़े सां पेट्रोल जे फ़ी लीटर क़ीमत 28 रुपया 33 पैसा फ़ी लीटर वधाई वई, जॾहिं त 4 भेरा घटिताई सां पेट्रोल जी क़ीमत में 10 रुपया 29 पैसा घटाई थी। साल 2019 जे दौरान 2 भेरा पेट्रोल जूं माहवार क़ीमतूं बरक़रार रखियूं वयूं ऐं ईअं सॼे साल में पेट्रोल जी क़ीमत 18 रुपया 4 पैसा वधी। गुज़िरियल साल जे दौरान डीज़ल जी क़ीमत 6 भेरा वाध सां फ़ी लीटर क़ीमत 26 रुपया 6 पैसा वधी, जॾहिं त 3 भेरा घटिताई सबबि फ़ी लीटर डीज़ल 11 रुपया 99 पैसा सस्तो कयो वियो। 3 भेरा डीज़ल जे माहवार क़ीमत में हेरफेर न कई वई। ईअं ई सॼे साल में डीज़ल 15 रुपया 7 पैसा महांगो थियो। गुज़िरियल साल घासलेट 5 महीननि में 5 भेरा महांगो थियो, जॾहिं त 2 महीना अहिड़ा हुआ जो घासलेट जूं क़ीमतूं बरक़रार रहियूं। घासलेट जी क़ीमत में घटिताई खां पोइ सॼे साल में घासलेट जी फ़ी लीटर क़ीमत में 12 रुपया 79 पैसा वाध कई वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।